अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माह फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। आबनाई हरम्स खोलाइण वारे अमरीकी सदर जी दरख़्वास्त ते को बि मुल्क हिन वक़्त ताईं अॻियां नाहे आयो। चीन, जापान, ॾखिण कोरिया ऐं फ्रांस इनकार करे छॾियो। बरतानिया ट्रंप खे ॿुधायो आहे त हू आबनाई हरम्स जी हिफ़ाज़त लाइ तयारु नाहे। जापान जी हुकूमती पॉलिसी जे चीफ चयो आहे त ख़िते में वॾी तब्दीली अचे त पोइ जापानी बहरी जहाज़ मोकिले सघजनि था। चीन बि ट्रंप जे मुतालबे ते ख़ामोशी अख़्तियार करे छॾी। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त असां ईरान सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं, पर लॻे थो त हू ॻाल्हाइण लाइ तयारु नाहे। आबनाई हरम्स जे हवाले सां मुख़्तलिफ़ मुल्कनि सां ॻाल्हाए रहिया आहियूं। मुतालबो आहे त ॿिया मुल्क आबनाई हरम्स जी हिफ़ाज़त करण में अमेरिका ऐं इसराइल जी मदद कनि। इसराइल अमेरिका सां गॾिजी आबनाई हरम्स ते कमु करे रहियो आहे। लकी मरवत में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 5 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मुताबिक़ 15 मार्च ते लकी मरवत में भारतीय हिमायती आबता दहशतगर्दनि जी मौजूदगी जी ॻुझी इतला ते ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे असराइते अंदाज़ में निशानो बणायो वियो। फायरिंग जी ॾे वठ में 5 भारतीय हिमायती दहशतगर्द मारिजी विया।